अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। बिना देर रहंदा पंहिंजे अपडेट जे तरफ़। त ईंदड़ क़िस्त में शहरोज़ ख़ान जेको आहे त रुख़सार बेगम खे क़तलु कंदो ऐं पंहिंजे पीउ जे खून जे एवज़ हुनखे क़तलु कंदो दोस्तों। ऐं शमशू बि हुते ॿधलु हूंदो ऐं उनखे बि थी सघे थो हू क़तलु कनि शमीर ख़ान ऐं शहरोज़ ख़ान जी। त दोस्तों बुरे माण्हूअ जो बुरो ई अंजाम थींदो आहे। ऐं रुख़सार बेगम हिकिड़ी गंदी औरत हुई जेका हर रिश्तनि जे लिहाज़ खां पंहिंजी यारी दोस्ती खे मथे रखियो ऐं हुनजो अंजाम मौत ई थियो दोस्तों। ऐं ईंदड़ क़िस्त में शहरोज़ ख़ान हिन पिस्टोल जा फायर करे रुख़सार बेगम खे ख़तमु कंदो ऐं ॿिए पासे शमीर ख़ान ऐं चांडोकी जी शादी जूं तयारियूं हली रहियूं आहिनि दोस्तों। जीअं त दोस्तों हीउ ड्रामो एंडिंग जे तरफ़ वञी रहियो आहे, लास्ट एपिसोड जे तरफ़ वञी रहियो आहे ऐं बहितरीन हिन में रुख़ अची रहिया आहिनि। ज़ालिमनि खे पंहिंजी सज़ा मिलंदी, हक़दारनि खे पंहिंजा हक़ मिलंदा। हीउ ड्रामो हलंदो रहंदो। रुख़सार बेगम जो अंत थींदो, शम्स जो अंत थींदो ऐं शमीर ख़ान बिजार ख़ान खां माफ़ी वठंदो। जेके माण्हू चवंदो त जेके तुंहिंजो नालो खणी रहिया हुआ उहे असुल में शम्स मोकिलिया हुआ। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।